बलूचिस्तान के शहर मचवारे वाक़े खिलाफ सिंध के मुख्तलिफ शहरन में भी मुज़ाहिरन ऐं धरणन जो सिलसिलो जारी रहो। नवाबशाह में मरकजी मुर्तज़वी इमाम बारगाह मोहनी बाजार खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं एहतजाजी जुलूस कढियो वियो। जुलूस की अगवानी जवार मोहम्मद हुसैन चांडिया, ज़िले सदर मौलाना किफ़ायत हुसैन करीमी, सैयद गुलाम अली शाह, सैयद फयाज हुसैन शाह, मौलाना मोहम्मद आलम मरी ऐं ॿियनि कई। मदरसा खदीजतुल कुबरा बलूच कॉलोनी लाइन पार के उलमान ऐं शागिर्दनि पारां गुफराना महदवी, गज़ीना महदवी, रोज़मा महदवी ऐं ॿियनि जी अगवानी में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सांगड़ ज़िले के 6 तालुकनि जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी धरना जारी रहा। झोल में ज़िले सांगड़ के अहम रोड सांगड़ वाया हैदराबाद रोड ते धरणो हयो वियो। बिरा सिटी में अस्करिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन ऐं मुख्तलिफ शिया तंज़ीमुनि पारां इमाम बारगाह दरे बतूल खां शकील अहमद मेमण, मौलाना खादिम हुसैन मशवरी, सैयद ज़ाहिद हुसैन, इब्राहिम मेमण ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी रैली कढी वई। मेहड़ में मरकज़ वलायत अली अलैहिस्सलाम जे अगवान सैयद साबित अली शाह, सैयद ज़ैनुल आबिदीन शाह, सैयद शफ़क़त अब्बास काज़मी ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुईगेस में शिया उलमा काउंसिल ऐं मुत्तहिदा वहदतुल मुस्लिमीन जे सॾ ते मौलाना असद अली शहर, मौलाना गदा हुसैन हाजाणो, मौलाना ज़ुल्फ़िकार शहर, नसीम अहमद विसर ऐं ॿियनि जी अगवानी में शहर जे मुख्य चौक ते एहतजाजी धरणो हयो वियो। राजू खानानी शहर में शिया उलमा काउंसिल अंजुमन अबू तालिब मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सॾ ते मस्जिद अली खां सवें शिया तंज़ीमुनि जे बुजुर्गनि, नौजवाननि ऐं अगवाननि मोहम्मद हसन जाफ़री, अनवर हुसैन अंसारी, जुमन शीदी मौली, अली हसन छरगरी जी सरबराही में एहतजाजी रैली कढी। दाद लगारी में शिया उलमा काउंसिल तरफां इमाम बारगाह खां एजाज पताफी, ज़ाकिर पताफी, बाकिर पताफी ऐं हाकिम पताफी जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सॻियूं में शिया उलमा काउंसिल, जाफ़रिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां जामे मस्जिद क़ाइम आले मोहम्मद खां प्रेस क्लब ताईं मौलाना रहीम बख्श रूहानी, इमरान रज़ा जमाली, आगा हुसैन जमाली, ज़मीर हुसैन मला से नसीम शाह ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। टंडो जान मोहम्मद में मौलाना गुलाम रज़ा रिंद, मीर ज़ामिन टालपुर, ज़हीर शाह, सजाद दायो ऐं कंबर कमरानी जी अगवानी मुज़ाहिरो कयो वियो। जडो में शिया उलमा काउंसिल तरफां मिर्च मंडी वटि ॿिए ॾींहुं बि मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ब्लॉक करे मौलाना ज़मीर अब्बास, मीरल हुसैनी, सैयद ज़ुल्फ़िकार शाह, गुल खोसो, अली अहमद रिंद, आगा गुलाम रसूल दुरानी ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी धरणो हयो वियो। कंबर में पीपी शहीद भुट्टो तरफां कामरेड शौकत चांडियो, इरफान गोपांग, सफ़दर अली गोपांग ऐं ॿियनि जी अगवानी मुज़ाहिरो कयो वियो ऐं मचवाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे हुकूमत खां मुतालबो कयो वियो त बिना देर कातिलनि खे गिरफ़्तार करे मक़तूलनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk